आउं नथो सम्झां छाकाणि त हीउ जेको डिस्टर्ब थियल आहे वर्ल्ड इकॉनमी ऐं सॼो तेल ऐं गैस जो हिन महिल वधि में वधि एक्सपोर्ट्स त जेतिरियूं चाइना जूं बि त मुतासिर थी रहियूं हूंदियूं न, सिर्फ़ु रूट जे करे न, ऐं ईरान जो जनरली बि अगरि इकॉनमी दुनिया जी ग्लोबल रिसेशन थिए थी त हुनजो हिकिड़ो वॾो शिकार त ख़ुदि चाइना आहे, वर्ल्ड सेकेंड लार्जेस्ट बिगेस्ट इकॉनमी आहे। आउं नथो सम्झां, आउं सम्झां थो त हू ट्रम्प जेका फरमाइश करणु चाहींदो हूंदो, ॾिसो हीउ माइंड सेट आहे न, हीउ माइंड सेट आहे। तव्हां नोट कयो हूंदो त जॾहिं अञा ईरान वीरान किसो न थियो त ट्रम्प अची सॼी अमेरिका यूरोप सभु चाहिनि पिया त भई अमेरिका यूक्रेन जी मदद करे ऐं प्यूटन खे पोइ हटाए ट्रम्प, ऐं ट्रम्प इलेक्शन कैंपेन में चयो त आउं हफ़्ते में अची मसइलो हल करे छॾींदुसि। पोइ ज़ेलेंस्की खे यूक्रेन वारे खे वाइट हाउस में सॾाए बेस्तो कई त कपिड़ा छापाए आयो ऐं अलाए छा छा करे। उन खां पोइ हुनखे ख़्यालु आयो त ग्रीनलैंड जेको आहे यूरोप खे सोड़ो करणु, न इहो मूंखे खपे, इहो मूंखे खपे। पोइ चई टैरिफ, बसि हीअ मूंसां मुल्क हीअं ठीकु न आहे। चई मूंखे वेनेज़ुएला जो जेको आहे तेल खपे, उनजे सदर खे ॿधी खणी आया। पोइ चई त आउं ईरान सां हीअ करे वठां थो। हीअ माइंड सेट आहे त हू हिकिड़ो दफ़ो पहिरीं पाण हल्को फुल्को डिस्कस कयो त ट्रम्प जो उहो माइंड सेट आहे त जेको ताक़तवर आहे उनखे ॾाढी मुड़सी जी हिकिड़े आम माण्हू खां वधीक हक़ आहे। रशिया हेॾो सारो मुल्क आहे यार, पर थोरो यूक्रेन खसे वरिते कहिड़ी वॾी ॻाल्हि थी, उते पोइ यूरोप बीहजी वियो न न। पर ट्रम्प जी माइंड सेट आउं चवां पियो भई वॾो माण्हू आहे, जीअं असां वटि बि थी साईं वॾो आहे, बाबो आहे, अलाए छा छा चवंदा आहियूं असीं। पोइ साईं अगरि ॿ चंबा आहीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी, थोरो बेस्तो कहीं कहिड़ी वॾी ॻाल्हि थी, सही मोतबर माण्हू आहे, ख़ानदान आहे, फलाणा आहे, ढिमकाइण आहे, वॾो माण्हू आहे। त ट्रम्प ताक़तवर खे हिकिड़ा एक्स्ट्रा प्रिविलेज्ड सम्झणु ट्रम्प जी मेंटालिटी में शामिल आहे। त बाबा रशिया आहे, हाणे यूक्रेन लाइ फिटायां छा रशिया सां? भले थोरो अगरि यूक्रेन खां कुझु हिसा कटे वञे रशिया त भले करे ॾे, भला ग्रीनलैंड मूंखे खपे थो, ऐं हेॾो सारो यूरोप खे मदद कया थो, मूंखे ग्रीनलैंड छो नथो ॾे? इहा त फिज़ूल बकवास हुई न। त हीअ सिक्योरिटी पर्पज़ ऐं उनखे रेयर मिनरल्स खपंदा, ईअं ई जॾहिं ताइवान वारी ॻाल्हि बि थी त आउं सम्झां थो ट्रम्प हीअं त चाइना हुनजी मर्ज़ी सां न पियो अचे, न त ट्रम्प यकीननि हिन ख़्याल जो हूंदो भला हेॾो सारो चाइना आहे ताइवान खे खणी वञे थो खणी वञे। सो ॻाल्हि हितां पाण शुरू कई त हू जे अच्छा इन माइंड सेट सां, हिन ज़हनियत सां जॾहिं हुन मीटिंग्स में बि हू जेके ख़्वाहिश रखंदो हूंदो त चाइना ईरान खे चए बसि जेको चए थो ट्रम्प भाईजान आहे, वॾो आहे, असां वॾा जिरगो करे वरितो आहे, असीं दुनिया जा वॾा आहियूं, ट्रम्प हाणे लंघी आयो आहे मूं वटि, हाणे ईअं त आउं चवां पियो। पर टू दैट इफेक्ट हुन त ईरान खां उहो मञराए ॾे जेको ट्रम्प चाहे पियो। चाइना हू पंहिंजी स्ट्रेटजी में चाइना खे सूट न कंदो हूंदो, पर चाइना इज़ प्लेइंग अ रोल। ऐं अञा बि सम्झां थो त हू छाकाणि पाकिस्तान जो अञा ताईं इंगेज रहणु तेहरान में, ऐं तेहरान पाकिस्तान खे एक्नॉलेज करे पियो, हर शइ उनखे मोहसिन नक़वी खे विहारे बि वेठा आहिनि, हुनजे थ्रू मॉडरेट मीडिएशन थिए पई। मतिलबु चाइना जी फुल बैकिंग आहे त हीउ मसइलो वाया पाकिस्तान अगरि हल थी वञे त ठीकु आहे। पर सभु पोइ जेका उमेदु लॻाई थी वञे त जेका ट्रम्प साहिब खां ट्रम्प साहिब जे तरफ़ां बि उमेदु लॻाई थी वञे त जेको अॼु बि चयईं त मूंखे मतिलबु पाकिस्तान चयो आहे त मां लेटर ऑफ इंटेंट ज़रा ट्रम्प त उमेदु कराईंदो हूंदो पंहिंजी कंहिं विन जे हवाले सां का मूंखे का शइ ॾियो। अगरि ईरान नथो ॾिए त छा पाकिस्तान पोज़ीशन में आहे त पाकिस्तान मीडिएशन जे ज़रिए ईरान खे कन्विंस करे सघे कंहिं शइ लाइ? ॾिसो मीडिएटर त वधि में वधि हिकिड़ी सुठी मीडिएशन करे सघे थो न, हू कंहिंखे बि न पाकिस्तान ईरान खे मजबूर करण जी पोज़ीशन में आहे, न अमेरिका खे मजबूर करण जी पोज़ीशन में आहे। ईरान खे थ्रू चाइना थी सघे ॿियनि जॻहनि तां प्रेशराइज़ करे सघे थो त यार ही साईं ॿुधाए सम्झायोसि ईरान खे त हे मामिलो हीअं ठीकु आहे, हीअ ॻाल्हि जाइज़ आहे, हिन ॻाल्हि ते थोरो मुड़ी वञे। ईअं ई ट्रम्प खे बि मिथमेड़ कंदो हूंदो, हिकिड़ो सालिस ॿियो करे छा थो सघे। सो पाकिस्तान इज़ डूइंग अ गुड जॉब ऑफ मीडिएशन, त ॿिन्ही खे मिथमेड़ करे पियो त बाबा ठही वञो पाण। ऐं ॾिसो ठहिणो त आहे न, हीअ बि अगरि
हीउ जेको लेटर ऑफ इंटेंट जी ॻाल्हि कयो पिया, अगरि इहो अहिड़ो को साइन थिए नथो, यानी हिकिड़ो यादाश्त न भाई ठीकु आहे भाई टॉकिंग पॉइंट्स तय थी विया, हा त दुनिया में ही पेट्रोल वेट्रोल जी क़ीमतूं हेठि अची वेंदियूं। सभु पिया ॻाल्हाइनि, हा, महीनो पिया ॻाल्हाइनि, 2 ॻाल्हाइनि, 3 ॻाल्हाइनि, रस्तो साफ़ करे वञनि, बसि पाण डिसाइड कनि जेको करिणो अथनि कनि।